जी नाज़रीन, लाड़काणे मां लाड़काणे शहर में दुकान लॻा इंक्रोचमेंट आज़ार वधी वियो। शहरी अच वञ में तकलीफ़ खे मुंहुं ॾियण लॻा। अहिड़ी शिकायत ज़िले इंतज़ामिया खे मौसूल थियण ते असिस्टेंट कमिश्नर अहमद अली सूमरो इंक्रोचमेंट पुलिस फोर्स सां गॾु थी करे शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि स्टेशन रोड, रॉयल रोड, पाकिस्तानी चौक, बाकराना रोड, बंदर रोड ते कार्रवाई कंदे दुकानदार अॻियां रखियल सामान हटाइण सां गॾु रोडनि ते दुकानदारनि अॻियां गैर क़ानूनी पार्किंग कयल कार, मोटरसाइकिल, रिक्शा हटाए वार्निंग ॾेई छॾी। इन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर अहमद अली सूमरो साफ़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां वटि गैर क़ानूनी पार्किंग कंदड़ दुकानदारनि अॻियां दुकान सामान रखण जी करे ट्रैफ़िक जाम थी वञे थी, जंहिं करे सख़्तु गर्मी में शहरियुनि खे सख़्तु मुश्किलात खे मुंहुं ॾियणो थो पए। अहिड़ी शिकायतुनि शहरियुनि पारां मिलण तां असां अॼु शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गैर क़ानूनी पार्किंग कंदड़ ऐं तोड़ी दुकानदार अॻियां पियल सामान हटाए वार्निंग जारी कई वई आहे। जेकी दुकानदार गैर क़ानूनी पार्किंग कंदड़ ऐं अमल न कंदो उन ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई कई वेंदी। हुन चयो त ॾिसूं त गर्मीअ जे पद 49 सेंटीग्रेड आहे। अगरि को शहरी ट्रैफ़िक में फाथो त उन जो हाल छा थींदो? ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़काणो।